प्यारी मिठड़ी साध संगत, वाह वाह। स्वामी धर्मदास संगत जो धर्मपुरी जी संगत, धर्म असांखे पहिरियों धीरज सेखारींदो आहे। धीरज सां गॾु असांखे दृढ़ता खपे। सभई असां भागशाली आहियूं जो संतनि जी पुण्यतिथि मल्हायूं था, वर्सी मल्हायूं था। गृहस्थ जी पुण्यतिथि सिरवी आहे, धन आहिनि उहे सुभात रवि, लेकिन माता पिता जी पुण्यतिथि मल्हाइनि था। असां नथा ॾिसूं, उहे असांखे ॾिसनि था, उनजो आशीर्वाद थिए थो। वाह 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 वाह। न बि ॾिठासीं, भावना कंदासीं, उनजो दया थींदी। संतनि जो पंहिंजो ग्रंथ साहिब हथ जो लिखियलु त रखियल आहे, मां कंहिंखे बि ॾेखारियां। हाणे थोरी खणी हेॾे देरि थिए थी, अॻ में थोरो होॾां जल्दी करिणो पियो। हा, मूंखे 3 खां 5 मिंट तरसो जल्दी, मां त हिते आहियां, जल्दी छाजी आहे। गुलाम संगत जा तव्हांजे प्यार खे धन्यवाद आहे। हिन गली में शरीक कयो अथव, यादि कयो अथव। सही महल आहे 5वां, जिसके सिर ऊपर तो स्वामी, सो दुख कैसा पावे। श्री राम। दुख अज्ञान जो फल आहे। दुख अज्ञान में पाप प्रगट थिया, मन जो कमज़ोरी प्रगट थियो, जो परिणाम दुख थींदो ई थींदो। बाक़ी पुण्य जो फल सुख, पाप जो फल दुख। केतिरो ॾींदो, कहिड़ी जाइ ते ॾींदो, कहिड़े माध्यम सां ॾींदो, इहो असां न पुछी सघंदा आहियूं। भॻवान खां न ख़बर भई जवाबु मिली सघंदो आहे, पर मिलंदो। हे न हुजे त हे सभु ॾिसण में छो छा थो अचे असांखे। राम। जिसके सिर ऊपर तो स्वामी, स्वामी माना मालिक, मालिक माना ज्ञान। तूं ज्ञान स्वरूप आहे, तूं सुख स्वरूप आहे, तूं शांति स्वरूप आहे, तूं आनंद स्वरूप आहे। उनजो ज्ञान मस्तक में हूंदो, असांजी ॿुधी में, उन अनुसार असां हलंदासीं त दुख छो ईंदो। वार के हिसाब सां जल्दी न सोच में जिसके सिर ऊपर तो स्वामी, स्वामी मालिक मथे ते वेंदो अचे छा। बाबा इहो तकड़ा अर्थ जेके उठाननि जा। सिर ऊपर माना असां जेके संत वचन कनि था, हा हा, कीर्तन जो रस वठूं, हृदय खे ॾियूं और मगज़ में गुणनि जो ज्ञान रखूं। कहिड़ो पंहिंजे दिमाग़ वारो सॾींदा आहियूं, हे ज्ञान हुजे न। उनजे ज्ञान वारनि जे अॻियां असां नतमस्तक थी वेंदा आहियूं न, लाजवाब थी वेंदा आहियूं, कोई जवाबु न रहंदो आहे। असां पाण खां पुछी ॾिसंदा आहियूं, सघूं था। श्री राम। जिसके सिर ऊपर तो स्वामी, सो दुख ऐसा पावे। हा हा हा, बसि जंहिंजे अंदरि ज्ञान आयो, पोइ बोल न ॼाणे माया मद माता। जेको माया जे मद में मस्तु थियलु आहे, उन नशे में, कामनाउनि वासनाउनि में, उहो इन शइ खे ॼाणे न सघंदो त ज्ञान जो कहिड़ो सुख आहे। मरणातीत न आहे, जंहिंखे मरण यादि ई कोन्हे। विषय भोग यादि आहिनि, मरण यादि न आहे। मरण यादि हुजे त पाप न करे। श्री राम। दो बातों को भूल मत, जो चाहो कल्याण। नारायण एक सौत को जूझा श्री भगवान। श्री राम। मेरे राम राय, तूं संतां खां
श्री राम। हाणे बसि एतिरो ई चइजे, मुंहिंजा राम राजा, राम माना राजा, तूं संतनि जो जुमिलो ईअं आहे, परशन खड़ो थिए त तूं संतनि जो छा असां सभिनी जो न आहे? हाणे असां सभिनी जो न आहे, इहा आहे। तूं परशन त करे थो, तूं पाण खां पोइ तूं उन जो थियो आहे? उहो जो तुंहिंजो थिए भई असांजो न आहे, तूं थियो आहे? तूं संतां का संत तेरे। नीति शास्त्र जॾहिं पहिरियों पढ़ियासीं तॾहिं परम गुरु परमात्मा श्री गुरुदेव महाराज शरण तुम्हारी आयो कृपा करो अपार, श्रीपति प्रथम नमाम भगवान विष्णु जो मंत्र आहे, रोज़ पढ़ाईंदो आहे इहो मंत्र। श्रीपति प्रथम नमाम, मुंहिंजो पहिरियों नमस्कार आहे लक्ष्मी जे पति खे, भगवान विष्णु खे। श्री लक्ष्मी बि आहे, श्री माना शो बि आहे। हा, श्रीपति प्रथम नमाम, मुंहिंजो पहिरियों नमस्कार। योगी हृदय निवास, जंहिंजो योगियुनि जे हृदय में निवास आहे, जंहिंजो हृदय में निवास आहे, उते भोगनि परशन उथायो। छा योगियुनि जे हृदय में प्रभु जो निवास आहे? असां भोगनि जे हृदय में न आहे? चई हा आहे, पर भोगी हृदय उदास जो, भोगियुनि जे हृदय में वेठो आहे पर उदास आहे। असां पाण ई प्रभु खां उदास आहियूं, माया जा दास आहियूं। जेको माया जो दास आहे प्रभु खां उदास आहे, जेको प्रभु जो दास आहे माया खां उदास आहे, बसि अंतरो इहो आहे। कबीर साहिबु चयो आहे बाणी में, माया मह जिस रखे उदास, कह कबीर हूं तव्हां को उदास। श्री राम। इन करके हा, भोगी हृदय उदास जो वहम हम सुमत प्रकाश, अहिड़ा भगवान विष्णु मूंखे सुमत जो प्रकाश कर। श्री राम। पोइ गणेश खे, पोइ शारदा खे, पोइ शंकर खे, पोइ पिछाड़ी परमात्मा खे। हा, हिते मेरे रामराज तूं संतां का संत तेरे, हा तेरे सेवक कहूं, तुंहिंजो सेवक थी वञे, तुंहिंजी आज्ञा सां हले, भउ कुझु न आहे, जम नहीं आवे नेरे, तेरे सेवक कहूं। सच्चा साईं सतराम दास साहिब जंहिंजो कोई लाड़काणे में साल वञणु थींदो, कहिड़े प्रोग्राम में कीअं कॾहिं, पर उन भेरे ऐं भट्टो तुंहिंजो ॾाढो होशियारु माण्हू खपे जेको संतनि खे वठी वञे। संत रड़की साहिब मथां 2 ॼणा शेवादारी हूंदा हुआ, ॿिया रस्ते में जेके चढ़ंदा वेंदा उनखे टिकटां वठणी पवंदियूं। पोइ जेके ॿुधो था 50, 100, 150, कराची में 300 माण्हू, अहिड़ो होशियारु खपे जेको टिकटां वठे। बसि इहा ॻाल्हि अकुड़ सां अची न सघिजे, बसि इहा उन महिल उन घड़ी जी हो। त हिकिड़ो भट्ट कोई अहिड़ो होशियारु हो जेको संतनि वठणु ईंदो हो। पोइ चयो साईं हिनखे हे हली लाड़काणे में, ऐं लाड़काणे जो शान हुजे नानो त घुम लाड़काणो। भट्ट साहिबु होशियारु, लाड़काणे में हे भॼन कंदो, छो जो 17 वरे खां वठी 23 वरे ताईं इन उमिरि में सचन साईं सां गॾु कंवरराम रहियो। अवस्था एतिरी हुई, होॾे सॼी टोली साईं जा 3 शिष्य वॾा पहिरियां, राम राम, सीतल राम, प्रेमाराम, सॼे कंवरराम साईं सचे साईं जी टोली 4 ॼणा। पोइ मथो कंवरराम, ॿिया नंढा ॼणा। हे कंदो, चई जेकॾहिं तव्हांखे राज़ी न कयूं त असांखे टोली में कढी छॾींदा। अरे चुपड़ी करे श्री राम। जॾहिं ॿाहिरि वियो बगीचा ते रोए पियो त भट्ट मोटी आयो, साईं हो त रोए थो पियो, चसरे चयोसि, मथो टेके चरणनि ते पियो। चई पुट हूअं चवंदा सतगुरू सदाईं गॾु आहिनि,
घबराए छो थो? तेरे शेवक भाउ कुझु न आहे। साईं वठी आ, जॾहिं उहो जेको वठण वारो हूंदो हो न, उहो दम ख़ाली न छॾींदो, वेंदे पुॼाइण ताईं हुनखे, छो जो जेकी चवणो आहे उनखे चवणो आहे न, कोई बि शेवा। जॾहिं पुॼाए अची साईं पुछणसि था, बटलिया पुट ख़बर ॾे पंहिंजो कीअं कंवर तव्हांखे राज़ी कयो? साईं जेकॾहिं सचु पुछंदो आहे त मनाए तोखे वञो, वठी हिनखे वञो। मेरे राम राय तूं संता का संत तेरे सेवक भव कुछ नाही, जम नहीं आवे नेरे। श्री राम। हा, जो तेरे रंग राते स्वामी, हे प्रभु, हे मालिक, जेके तुंहिंजे प्रेम में रची विया, रंग माना प्रेम, रंग राते स्वामी, तिनका जनम मरण दुख नासा। उनखे कोई पाप थींदो ई कोन, पुञ थींदो पंहिंजी इच्छा सां, पंहिंजे नाले सां पाण ई पिया कमु हलंदा। तिनका जनम मरण दुख नासा, तेरी बख़्श न मेटे कोई, ओहो सतगुरु का दिलास। जंहिंखे पंहिंजो प्रेम बख़्शंदो, उनजो जनम उनजो चकर कटे छॾींदो, तुंहिंजा बख़्शिश करंदो। इहो सतगुरु जो वॾो दिलासो आहे। बसि प्रभु सां प्रेम कयो, असां प्रभु सां प्रेम कयूं। प्रभु सां प्रेम करण सां सभु ॻाल्हि खां बची वेंदासीं। न त हर ॻाल्हि बाबा, हर ॻाल्हि अहंकार कराईंदी, हर ॻाल्हि। गुरु अर्जन साहिबु सॼो लिखी छॾियो, पाठ पढ़ियो और वेद वीचारियो, जेके धार्मिक साधना आहिनि तोखे अहंकार कराईंदियूं। बसि अहंकार वॾो विकार हो, अहंकार वॾी खां नाश कंदो। चवंदा बसि हर कीर्तन साध संगत है, हर कीर्तन साध संगत है, सिर कर मन के कर्मा, कहो नानक तस भयो प्राप्त, जिस प्रभु लिखे का हलाना, तेरो सेवक ए रंग माता, भयो कृपाल, दीन दुख भंजन, हर हर कीर्तन एव मन रात। कीर्तन में रची वञो, धन भागशाली आहियो। हा, अॼु प्यारो असांजो राहुल बि यादि थो अचे, शंकर बि यादि थो अचे, ॿई प्यारा थिया साईं। उनखे श्रद्धांजलि जा कहिड़ो कीर्तन ॾाढा सुठा ईंदा। हाणे समान जो बसि हिकिड़ा न ॿिया। हा, जो तेरे रंग राते स्वामी, तिनका जनम मरण दुख नासा, तेरी बख़्श न मेटे कोई, सतगुरु का दिलासा। नाम ध्यान। हा, श्री राम। नाम ध्यान। हा, चल श्री राम। नाम ध्यान सुख फल पाइन। वाह, सुख फल पाइन, मन में सुख। कॾहिं ॿाहिरि सुख खे न वठिजो। गुरमुखो धर्म प्यारो, हिते साहिब जे वाणी जो जेको बि जिते सुख शब्द अचे, उहो ॿाहिरि सुख सां न भेटिजो। उहो अंदरि सुख। नाम ध्यान सुख फल पाइन। नाम जो ध्यानु वारा बीमारी न थींदा आहिनि, अहिड़ी ॻाल्हि आहे छा? पोइ त अख़र न त ईअं थी वेंदो, जेकॾहिं हीअ ॻाल्हि तव्हां माना न सम्झंदव त। उनजे अंदरि में सुख आहे। ॿार असांखे महसूसु थिए थो संतनि खे हेॾो कष्ट आहे, उनखे हुजे हा त सीअ न वीचारंदा। न आहे, उनखे मन में सुख आहे। माई मेरे मन को सुख, माई कोट नंद राज सुख भोगोए, हर समृत बिन से सब दुख। कोट जन्म के किलबिक नास है, समृत पावन तन मन सुख। देख स्वरूप पूरन भई आसा, दर्शन भेटत उतरी बुख। चार पदार्थ अष्ट महासुध, काम देन पार जात हर हर रुख। नानक शरण गई सुख सागर, जन्म मरण फिर गर्भ न दुख। हिते हा, नाम ध्यान आठ बार आराधे, नाम ध्यान सुख फल पाइन, आठ बार आराधे, तेरी शरण तेरे भरवासे। बस तुंहिंजी शरण माना दुख में सुख में, मान अपमान में, यश अपयश में, हानि लाभ में, घाटे नफ़े में, संयोग में, जहिड़े हाल में तूं रखजांइ, असांखे उनखे राज़ी रहणो आहे। छो
असांखे चाहींदे सुख रहे, मान मिले, यश मिले, संजोग मिले, नफ़ो ई नफ़ो थिए, थी सघंदो? असांजे न चाहींदे दुख न अचे, अपयश न थिए, निंदा न थिए, विजोग न थिए, थींदो? जॾहिं ॿई न थींदा त असांखे थोरो संतनि ॾस वठणो आहे, भई कीअं गुज़ारियूं, घुर घुर न कयो। सॼी श्रद्धा भावना फैलती थी वञे। जंहिंमहिल तव्हां कामना सां उहा कामना जोड़ी, अड़े गुरू बहितर ॼाणनि था न बाबा, अनबोल ते ई ॼाणनि था। हल छा थो करे पियो? माना तूं चएं थो, उहे नथा ॾिसनि पिया तोखे त तूं शेवा करे रहियो आहीं। तोखे जंहिं महिल भरोसो समेंदा तंहिं महिल पंहिंजो फल ॾींदा उहे। तूं घुर न कर न, जेके बि गुरुमुख वेठा इहा ॻाल्हि यादि रखो। हा, घुर घुर न कयो, बसि शांती, बसि शांती। संतनि जॻह वेहो अची, मूर्ति जॻह वेहो अची, साहिबनि जॻह वेहो अची, बसि जेका घड़ी पुॼे। बसि सभु ॿुधनि था, ॾिसनि था, सम्झनि था। सतगुरू दाना ॾींदा आहिनि, बिल्कुलु दाना ॾींदा आहिनि। तोखे जेके बहितर चाहींदो उहो तोखे ॾींदो। तंहिं लाइ हिते तेरी शरण तेरे भरवासे, हे संत उनजे भरोसे वेठा आहिनि, उनजी शरण में वेठा आहिनि। पंच दुष्ट लाइ साध है, पंच दुष्ट जेके दूत असां सां दुष्टाई कनि था, उहे नियंत्रण में अची विया। श्री राम ज्ञान ध्यान किछु कर्म न ॼाणा, श्री राम सार न ॼाणा तेरी प्रभु बेअंत, सब ते वॾा सतगुरु नानक। श्री राम। हिते सतगुरू जी माना ॿिनि रूपनि में आहे। ख़ुलासो कयां मां? हिते साहिब, छो जो साहिब चवनि था त उहा बि सही आहे, पर जेको भाव चवण जा उहो ॿियो आहे। जेको हाणे पंजी पातशाही जो सतगुरू रामदास, अमरदास दादा गुरू, अंगद साहिब परदादा गुरू, गुरू नानक साहिब तरदादा गुरू, गुरू थिया न, सम्झी वियो न? सभ ते वॾा, परदादा वॾो थियो न, सभ ते वॾा सतगुरू नानक। सतगुरू माना सतगुरू वॾो आहे सभिनी मां। नानक चए थो, नानक जो भोग आहे। हिते नानक होॾे सां न मिलायल आहे। सभ ते वॾा सतगुरू नानक, जिन कर राखी मेरी। सभिनी खे पंहिंजो सतगुरू रक्षा करणु। धन भागशाली आहियो पार साहिब जो, तव्हां सभिनी खे पंहिंजो वाधायूं हुजनि। हा हा, प्रेम सां आपसी सां मिलो, कंहिंसां बि कंहिंजो रुसामो न हुजे। हिन संत दर ते इहा ॻाल्हि मूल कयो, कंहिंसां रुसो न, कंहिंजो दोष न ॾिसो। ओतिरी भाकरे मिलो, मायूं मायुनि सां, भाउर भाउरनि सां। हा हा, मुंहिंजे पारां बि ॼणो मिलंदा आहियूं त मूंखे यादि कजो, ॼणो मां मिलां थो तव्हां सां। मां सतगुरू दर ते मथो टेकाईंदो, छल क़बूल कंदा, आसीस कंदा। रहिजी अचे सभिनी जी, रहिजी अचे। बोल गुरू नानक देव की, स्वामी धर्मदास महाराज, सचे साईं सतनाम दास, अमर शही साईं कंवरराम, धन धन सखी बाबा।